समारोह प्रेस क्लब जे अंगण ते सिंधी अदबी शाख समारोह पारां विछड़ी वियल ॾात धणी डॉक्टर आकाश अंसारी, ज़ुल्फ़कार सियाल, मुमताज़ अब्बासी खे भेटा पेश करण लाइ तज़ियती मेड़ाको कोठायो वियो। तज़ियती प्रोग्राम में सास समारोह जे सेक्रेटरी डॉक्टर नूर मोहम्मद खासकेली, नाज़ फ़कीर मोहम्मद शाहानी, प्रेस क्लब समारोह जे सदर ॾातर बख्सियाड़ो, सुरेश माली, केवल राम सुरमाणी, जिस्कम अगवान जमील धोकाई, अवामी तारीख़ अगवान नेवल राय मेंगवाड़, शाइर वसीम हैदर खोसो, लूणल प्रेमी अयाज़ सिंहड़ो ऐं ॿियनि वॾे तइदाद में शिरकत कई। सिंध जे विछड़ी वियल नामियारनि शाइरनि अदीबनि डॉक्टरनि जिन में आकाश अंसारी, डॉक्टर ज़ुल्फ़कार सियाल, मुमताज़ अब्बासी जे विछोड़े ते दिली ॾुख जो इज़हार कंदे संदनि विछोड़े खे सिंधी अदब लाइ वॾो नुक़सानु करार ॾिनो आहे। इन्हनि यकराय थी मुतालबो कयो आहे त डॉक्टर आकाश अंसारी जे क़त्ल जी आला सतह ते जांच कराए क़त्ल में मुलविस लिकल हथ ज़ाहिर कया वञनि। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ, समारोह।